नाज़रीन, फ़कीराबाद में हथरादू महांगाई सबबि पोरियत तबको सख़्त परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे, पर अफ़सोस जो इंतज़ामिया नोटिस वठण लाइ तयार नाहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुरीद हुसैन टांवरी। फ़कीराबाद में महांगाई जो राकास पोरियत तबके जा ॿई हथ मथे ते अची विया। मार्केट कमेटी ऐं असिस्टेंट कमिश्नर कोर्ट जी ख़ामोश तमाशाई बणियल आहे। वापारियुनि ऐं दुकानदारनि सब्ज़ीअ सां गॾोगॾु गेह, दाल, चांवर, फ्रूटनि जा अघ वधाए ॿीणा करे छॾिया आहिनि। जॾहिं त मच्छी 700 रुपया फ़ी किलो विकामण लॻी आहे ऐं गोश्त 1000 खां 1200 रुपया फ़ी किलो विकामण लॻो आहे। ग़रीब मिसकिन पोरियत ऐं ग़रीब तबके लाइ ॿ वेला मानी खाइणु मुश्किल बणिजी वई आहे। फका कशी वारी सुरहताल पैदा थियण लॻी आहे। बेरोज़गारी पिणु वधी वई आहे, जंहिं सबबु नंढड़ा मासूम ॿारड़ा दरगाहनि समेत मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि ते पिनी पेट पालण ते मजबूर थी विया आहिनि। वधंदड़ महांगाई अवाम जी चेल्हि चिॿी करे छॾी आहे। हर आम वापे जी शयुनि जे अघनि में हथरादू इज़ाफ़ो करे अवाम खां जीअण जो हक़ बि कसियो पियो वञे। अहिड़े अमल ते फ़कीराबाद जे शहरियुनि सियासी समाजी अॻवाननि तोड़ी शहरियुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त आवाम मथां महांगाई वारो बम किराइणु बंदि कयो वञे। सुजाॻीअ करे अवाम जो सहारो बणिजी हथरादू महांगाई ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ फ़रहम कयो वञे।